कमिश्नर सखर फयाज़ हुसैन अब्बासी जी सदारत हेठ पोलियो बाबत डिविजनल टास्क फोर्स जो इजलास थी गुज़रियो, जंहिंमें ॻाल्हाईंदे कमिश्नर सखर फयाज़ हुसैन अब्बासी चयो त 12 महीननि खां सखर में माहौलियाती नमूना मिसबत अची रहिया आहिनि, जेके ॻणती जोगी ॻाल्हि आहे। हिन रोज़ ज़ोर भरियो त पोलियो ख़िलाफ़ मुहिम खे मयारी बणाइण सां ई हिन वायरस ते कंट्रोल करे सघिजे थो। पोलियो खे जड़ खां ख़त्म करण लाइ समूरनि स्टेक होल्डर्स खे ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणो पवंदो। हुन चयो त पोलियो खे ख़त्म करण लाइ सिर्फ़ पोलियो खां बचाव जा 2 फुड़ा पीआरे पंहिंजे मुस्तक़बिल जे मेमारनि जी हिफ़ाज़त करे सघिजे थी। इजलास के एसएसपी सखर अमजद शेख ॿुधायो त पोलियो टीमुनि जी सिक्योरिटी सख़्त कई वई आहे। ईंदड़ मुहिम में 3000 खां वधीक पोलियो एहलकार ड्यूटी सर अंजाम ॾींदा। डिप्टी कमिश्नर खैरपुर सैयद अहमद फवाद चयो त ईंदड़ पोलियो मुहिम जे सिलसिले में खैरपुर ज़िले अंदर माइक्रो प्लान तहत मुकम्मल तयारी आहे। हुन वधीक चयो त यूनियन काउंसिल मेडिकल ऑफिसरनि खां लिखत में वरितो आहे त जिन बि यूसीज़ जी फेक डेटा निकिती उन्हनि खे नौकरी मां ख़ारिज कयो वेंदो। इजलास में सिहत जे आलमी इदारे API PPHI एन स्टॉप तालीम रेवेन्यू लोकल गवर्नमेंट समेत लाॻापियल खातनि जे अमलदारनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।